अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां सेकेंड फेज़ जेको 29 अक्टूबर 2023 ते रखियो वियो आहे एंट्री टेस्ट जो, उन जूं स्लिप्स अपलोड कयूं वयूं आहिनि। तव्हां पंहिंजे पोर्टल अकाउंट ते वञी पंहिंजी स्लिप डाउनलोड करे सघो था। स्लिप डाउनलोड करण जे लाइ सभिनी खां पहिरियां तव्हां पंहिंजो पोर्टल लॉगिन कंदव। पोर्टल लॉगिन करण खां पोइ तव्हांखे ही ऑप्शन मिली वेंदो, क्लिक हेयर टू प्रिंट एडमिट कार्ड, जिते पहिरियां तव्हांखे नोटिस अचे पियो त तव्हां जेको आहे स्लिप 25 अक्टूबर ते डाउनलोड करे सघो था। ऐं अॼु 25 अक्टूबर आहे ऐं तव्हांजो स्लिप जेको आहे अपलोड, उन खां पोइ जीअं ई तव्हां क्लिक हेयर ते क्लिक कंदा तव्हांजी स्लिप डाउनलोड थी ईंदी ऐं तव्हां जेको आहे ॾिसी सघो था तव्हांजो सीट नंबर छा आहे, तव्हांजी टेस्ट वेन्यू कहिड़ो आहे ऐं पूरो तव्हां उन स्लिप तां ॾिसी करे ऐं पंहिंजी प्रिपरेशन करे सघो था तव्हांखे टेस्ट ते कहिड़े डिपार्टमेंट में वञिणो आहे। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां स्लिप्स अपलोड कयूं वयूं आहिनि सेकेंड डे 29 अक्टूबर 2023 ते जेको एंट्री टेस्ट रखियो आहे उन जे लाइ। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।